अदी वॾो कमीनो शख़्स थई। मां त तोखे सलाम थो पेश कयां त तो हिन कमीने रूंडे सां इहा ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे। अज़ाब में ज़िंदगी गुज़ारी आदा, अज़ाब में। अम्मा तो बि त बाबा लाइ ॿारनि ॿारे रखियो आहे। कहिड़ा हुनखे ज़िंदगी सुकून सां गुज़ारणी थी। हींअर तूं पिणे जो पासो इन करे थी वठी न त तुंहिंजो सिकू सां निकाह थो कराए। अमा शुक्र त नथी करी, सॼी उमिरि तोखे बाबे सुख सां खारायो आहे। हाँ पोइ बि मामे जे अॻियां गिला थी करी। चुप कर, जूतो न ठोके। अदीअ खे पिणे जेके सुख न आहिनि उहे असां बि ॾिठा आहिनि त कहिड़ो वेही हिंदोरनि में लोॾियो अथसि। यार मामा यार जा पुट चुप कर। पुफी रेस चयो आहे त इहो निकाह मां पाण वेही कराईंदुसि। मूंखे रुॻो ॾुख इहो आहे त जेकॾहिं सुहिणी मूंसां निकाह न पई करणु चाहे त पोइ मूंखे दिलासो छाजे लाइ ॾिनो आहे। साफ़ इनकार करे छॾिया आहिनि। मूं साफ़ इनकार कई, हरे हरे इनकार कई। न तव्हां ॿुधी, न बाबे ॿुधी, न मामे ॿुधी। अम्मा सुहिणी, हाणे त तोखे ख़ुशि थियणु घुरिजे। रेस चाकर खान पाण वेही तुंहिंजो सिकूअ सां निकाह कराईंदो। ख़ुशि त आहियां न मामा। ॾंद पोइ कढजांइ जॾहिं तुंहिंजो निकाह थिए। पिणे जे प्रकारनि जी ॼण ख़बर ई कान अथई। अदी रेस चयो आहे न, इहो हाणे निकाह थी रहंदो। अदा तव्हां बीते मां बीते, सिकू सां त छा रूंडो हिन छोरी जो कंहिंसां बि निकाह करणु कोन ॾींदो। हिनखे घर में विहारे विहारे अछो मथो करे छॾींदुसि, पर हिन जी शादी कंहिंसां बि करणु कोन ॾींदो। रूंडे जो इहो कमाइण जो तरीक़ो आहे, सभिनी खे फुरींदो पर संग कंहिंखे बि कोन ॾींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।